मुंहिंजो ई जेको अॼु वाक़ियो थियो आहे मेमण ॻोठ में मेन बाज़ार में, उहो मुंहिंजो नंढो भाउ हो ऐं उन सां गॾु मुंहिंजो 3 साले नंढड़ो पुटु हो। उन खां पैसा फुरे विया आहिनि ऐं साम्हूं उन्हनि जे साम्हूं जेके फुर थिया उन जे साम्हूं मोबाइल हिते पुलिस मोबाइल मौजूदु हुई ऐं उन कुझु बि रेस्पॉन्स कोन ॾेखारियो। उन ते असीं हली करे विया आहियूं त उहो मोबाइल खणी भॼी विया आहिनि। बाक़ाइदे असां हितां खां सभिनी ॾिठो त मोबाइल बि हितां खां खणी हलिया विया। वरी बाद में 2 मोबाइलियूं आयूं आहिनि। अञा સુધી असांखे को बि रेस्पॉन्स कोन मिलियो आहे, न को असांखे हिते पंहिंजो नफ़रीती वधाई मिली वञे। कल्ह बि वाक़ियो थियो आहे, हर रोज़ु हर ॾींहुं बि वाक़ियो पियो थिए, पर असांखे को बि इन जो माना हल न पियो मिले। न का नफ़री हूंदी आहे बाज़ार में, बसि रेती लेन जे पोयां ई ख़्वार हूंदा आहिनि, मंशिया जे पोयां ई ख़्वार हूंदा आहिनि। बाक़ी हिते रोज़ ताजर जेकी क़ौम आहे रोज़ लुटिजे पई, रोज़ फुरिजे पई। ऐं कल्ह त अहिड़ो वाक़ियो थियो आहे, अफ़सोस वाक़ियो थियो आहे असांजे मोहल्ले मां, जेको नियाणीअ खे घर में दुकानु आहे उते बि गोलियूं हणी हली विया आहिनि। बाक़ी इन खां ॿियो हाणे छा करियूं असां? छा था सम्झो हिते जेका पुलिस जी कमज़ोरी आहे या नाइल ई आहे? बाक़ाइदे पुलिस हिते नाइल आहे, का बि किरदारु न आहे पुलिस जो। पुलिस बसि सॼो ॾींहुं राउंड नथी हणे, हिते सॼो ॾींहुं मोबाइल में चढ़ियो वेठा आहिनि। बाक़ी हिते त सभु बसि असां पाण हिते बीठा आहियूं। हाणे असांखे इजाज़त ॾियो त असां खणी पिस्टलियूं घुमूं, त पोइ जेको अचे थो हुनखे मारियूं।